सुप्रीम कोर्ट परवेज़ मुशर्रफ जे मौत वारी सज़ा बरक़रार रखण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ जी सज़ा ख़िलाफ़ अपील ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 4 रुकनी बेंच ॿुधणी कई। परवेज़ मुशर्रफ सज़ा ख़िलाफ़ फ़ौजीदारी अपील दाख़िल कई। असांजी दरख़्वास्त लाहौर हाई कोर्ट तरफ़ां सज़ा कारदम करार ॾियण ख़िलाफ़ आहे, जेको आइनी मामिलो आहे। ॿिन्ही अपीलुनि ते ॿुधणी धुर थियणु घुरिजे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील हामिद खान जी दलील। अदालत वकीलन जी दलील ॿुधण बाद परवेज़ मुशर्रफ जी सज़ा ख़िलाफ़ अपील बेअसराइती करार ॾेई मौत वारी सज़ा बरक़रार रखण जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। नामज़दगी कागज़ मंज़ूर या रद्द करण ख़िलाफ़ अपीलन जी ॿुधण जो मरहलो अॼु मुकमल थींदो। इलेक्शन कमीशन जे शेड्यूल तहत उम्मीदवारनि जी नज़रसानी ते लिस्ट सुभाणे शाया कई वेंदी। इलेक्शन कमीशन रिटर्निंग ऑफिसरनि खे 145 सियासी जमातनि जी चूंड निशाननि जी लिस्ट माणे छॾी। पीटीआई खे निशान न मिलियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियंस खे तीर ऐं नून लीग खे शींहं जो निशान ॾिनो वियो। पाकिस्तान तहरीके इंसाफ नज़रियाती के बैट्समैन चई पार्टी किताब जमात इस्लामी खे 83 जो निशान अलॉट कयो वियो। पेशावर हाई कोर्ट में पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन ऐं चूंड निशान बाबति केस जी ॿुधणी। जस्टिस एजाज़ अनवर रिमार्क्स में चयो आहे त पेशावर में पीटीआई जी इंट्रा पार्टी इलेक्शन थी, जेका इलेक्शन कमीशन कारदम करार ॾेई छॾी। वकील काज़ी जवाब चयो आहे त पेशावर हाई कोर्ट खे दरख़्वास्त ॿुधण जो इख़्तियार नाहे। इख़्तियारनि जे दायरे जो सवाल इंतहाई अहम आहे। अदालतुनि जे मुख़्तलिफ़ फ़ैसिलनि में हाई कोर्ट जे इख़्तियारनि जे दायरे जो तयन थियो आहे। जस्टिस एजाज़ अनवर चयो त लाहौर हाई कोर्ट चयो आहे त पेशावर हाई कोर्ट खे फ़ैसिलो करणु ॾियो। पीटीआई सुप्रीम कोर्ट में बेटे जे निशान जी वापसी लाइ दाख़िल दरख़्वास्त वापसि वठी छॾी। अदालत दरख़्वास्त वापसि वठण ते ख़ारिज करे छॾी। पीटीआई पाण बैरिस्टर गुहर जो चवणु आहे त पेशावर हाई कोर्ट में केस हलंदड़ आहे, तंहिं करे हू सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त वापसि वठनि था। अॼु पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो अची वेंदो। लाहौर जे क़ौमी तक NA 122 ते पीटीआई बानी जा नामज़दगी कागज़ रद्द थियण ख़िलाफ़ अपील ख़ारिज। इलेक्शन ट्रिब्यूनल लाहौर जे जज तारिक नदीम फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई बानी जा नामज़दगी कागज़ रद्द करण वारो रिटर्निंग ऑफिसर जो फ़ैसिलो बरक़रार। NA 130 ते डॉक्टर यास्मीन राशिद जी अपील मंज़ूर। इलेक्शन ट्रिब्यूनल पीटीआई उम्मीदवार खे चूंड विहण जी इजाज़त ॾेई छॾी। कंदकोट जी ज़िले कॉम्प्लेक्स ऑफिस में हीटर मां केस ख़ारिज थियण सबब इलेक्शन कमीशन ऑफिस जा 4 मुलाज़िम फ़ौत। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फ़ौतिन जा मड़ ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कया। फ़ौतिन में अब्दुल रऊफ़, फरीद अहमद, माजिद अली ऐं इलेक्शन कमिश्नर ऑफिसर मुश्ताक अहमद मक्सी शामिल। पुलिस पहुच मुलाज़िमनि जे फ़ौत थियण जो कारण कमरे में गैस भरिजण ॿुधाए पियो वञे। लकी मरवत में हथियारबंदनि जी घर में फायरिंग, औरतुनि ॿारनि समेत 8 ॼणा क़त्ल। पुलिस मूजिब तख्तीखेल इलाक़े में हथियारबंदनि घर अंदर दाख़िल थी घर भातियुनि ते फायरिंग कई। माजी वेलनि में 2 औरतूं ऐं 2 ॿार शामिल। मड़नि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कोहाट इंडस हाईवे ते लॉसी टुल प्लाज़ा वेझो चेक पोस्ट ते हमलो। दहशतगर्दनि जी फायरिंग में 3 पुलिस एहलकार ऐं 1 शहरी शहीद। इतला ते पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई। इलाइक़े खे कड़ो अॻूणे सदरासी पुलिस सरदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्ट सरदारी तरफ़ां कोहाट में दहशतगर्दनि जी चेक पोस्ट ते हमले जी मज़म्मत। संदन चवणु आहे त दहशतगर्द वतन दुश्मन आहिनि, उहे माफ़ी जे लाइक़ न आहिनि। पाक फ़ौज, सिक्योरिटी फोर्सेस, पुलिस ऑफिसरनि ऐं जवाननि जूं क़ुर्बानियूं ज़ाया न थींदियूं।
निगरान वज़ीर आज़म जी सदारत में काबीना जो इजलास अॼु थींदो। 13 नुकाती एजेंडा जारी। इसराइली फौज जे खान यूनिस में घड़ते बमबारी में 15 फलस्तीनी शहीद। गज़ा में तासी बमबारी में वधीक हिकु साफ़ी पंहिंजी धीअ समेत शहीद थी वियो। इसराइल वालेरल बैतुल मुक़दस में ॿिनि घरनि खे बमनि सां उॾाए छॾियो। 24 कलाकनि में 126 खां वधीक फलस्तीनी शहीद। इसराइली हमलनि में शहीद फलस्तीनियुनि जो अंग 23,500 खां वधी वियो। कंदकोट वेझो कार इल्ज़ाम हेठि मुड़ुस हथां ज़ाल क़त्ल। जवाबदार वली मोहम्मद खोसो पंहिंजी ज़ाल नज़ीरा खे बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो। वाक़िए बाद लाश इस्पताल मुंतक़िल। आई सेवड़ में शादी तकरीब दौरान मुबैना तौर कचो शराब वापराइण सबबि वधीक ॿ नौजवान फौत। अंग वधी चा थी पियो। औरत समेत टे ॼणा बेहोशी जी हालत में अस्पताल में इलाज हेठि। ॻोठ नकाबल में कचो शराब वापराइण सबबि हरी ऐं हीरू कोहली फौत थी पिया। डॉक्टर 62 नौजवाननि स्प्रिट मिलाए पीतो जंहिं सबबि 4 ॼणा फौत थी विया हुआ।